नाज़रीन, नौशहर फिरोज़ में टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबब शहर जा अक्सर रोड रस्ता ऐं घिटियूं गंदे पानी जे लपेट हेठि आयल आहिनि, जे सबब रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था महबूब कल्होड़ो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, टाउन कमेटी इंतज़ामिया जी नाअहली सबब शहर जा मुख़्तलिफ़ पाड़ा रस्ता घिटियूं गंदे पानी जे वर चढ़ियल आहिनि। मला पाड़े में मौजूदु आहियूं। अचो त हिते जेके मौजूदु आहिनि रहवासी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, उन्हनि जो छा चवणु आहे। शहर आहे जंहिंमें 400 खां वधीक स्वीपर आहिनि। लाड़काणे मुल्तान सखर खां माण्हू हाणे हिते भर्ती कया विया। हिते जेके काटिन पाइण वारा जियाला वाला भर्ती कया विया। उन टाउन कमेटी जी बजट किरोड़नि में थी वई, पर शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। अदा ही गंदो पानी सिर्फ़ु हिते कोन बीठो आहे। ही जेके नवां रोड ठहिया उहे बि त करप्शन जे वर चढ़ियल आहे। उन्हनि में पाणी बीहण जे करे सभु हंधा रोड रस्ता टुटी विया आहिनि। टाउन ऑफिसर जेके आहिनि वीचारा उहो मुक़ररु करे था अचनि त असां तव्हांखे हेतिरो ॾींदासीं, असांजी पोस्टिंग कयो। पोइ कुझु मथे था ॾियनि, कुझु हेठि था ॾियनि। ऐं हिते जेके आहिनि जियाला जेके आहिनि से उहे बाला थी विया। जॾहिं खां जियाला बाला थिया तॾहिं खां मुल्क बालो करे छॾियनि। चूंडियल नुमाइंदो को बि हेॾे लड़ण लाइ तयारु कोन्हे। अॻे जीअं जतोई साहब 5 साल लड़ंदा, शायदि ही बि 5 साल लड़ंदा। इंतिज़ामिया त माल में हिन जे पोयां आहे न, उन्हनि खे माल जो ॿुधायो। अञा जेको हलणो थो रहे टाउन इंतिज़ामिया जेका निंड पिया आहिनि, ॿारनि खे वीज़ा ते छॾियो थो वञे ऐं पैसा पाण हड़प करे था वञनि। इन करे को सफ़ाई सुथरी कोन्हे को। ऐं साम्हूं ई ऑफिस आहे सब रजिस्ट्रार साहिब जी, जिते रोज़ किरड़ पंहिंजूं प्रॉपर्टियूं ख़रीद फ़रोख़्त थियूं, रजिस्ट्री थियनि थियूं। हिते काफ़ी ज़ईफ़ पोड़ा पोड़ियूं औरतूं बीमार अचनि था। ॾिसो हितां गुज़री सघंदा। केरु ज़िम्मेवार आहे इन जो ज़िम्मेवार त जेको आहे टाउन इंतिज़ामिया आहे। सफ़ाई त उनखे कराइणी आहे न। ही सॼे शहर में गंदगियूं तमामु तेज़ीअ सां पाण पिया था हथ सां कराइनि। जिथे जिथे दरख़्वास्तूं थियनि थियूं उहे पंहिंजो पाण था कराइनि। ही सब रजिस्ट्रार ऑफिस आहे जेका TMO 1% ॾींदी आहे। उहे लाखों रुपया थियनि था, उहे हीअ कमाए ॾिए थी। उन जे अॻियां ॾेख ॾिसो केॾो पाणी आहे। ज़िम्मेवार केरु आहे? ज़िम्मेवार TMO आहे। अच्छा, उन जो अमलो आहे। जेके कपिड़ा पायो अच्छा ऐं घुमनि पिया था, उन्हनि खां पैसा पिया था वठनि, उन्हनि खां कमु वठनि कोन था। हू घर सुता पिया आहिनि। हिकिड़ो शेख आहे, उन घर में AC लॻी पई आहे, उहो सुकून में सुतो पिया। कमु छा लाइ कंदो? कमु हले कोन थो। जेकॾहिं अहिड़ी नौशहर शहर में कुल 10 या 12 बाला हूंदा सफ़ाई वारा, त किथां सफ़ाई थी सघंदी? घटि में घटि हिते 3 शिफ्टुनि में कमु हले, 200 माण्हू कमु कनि, तॾहिं वञी कुझु नौशहर जो मुंहुं ॾिसी सघिबो, सफ़ाई थी सघंदी, नालियूं साफ़ थींदियूं, रस्ता साफ़ थींदा ऐं माण्हुनि जो गुज़र थींदो, कुझु बीमारियूं घटि थींदियूं। नाज़रीन, तव्हां हितां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त मुसलसल कुझु ॾींहंनि खां हीउ जेको गटरनि जो गंदो पाणी आहे इहो संदन घरनि जे अॻियां, घिटियुनि जे अॻियां, रस्तनि ते मुसलसल बीठल आहे। कैमरामैन अहमद फराज सां गॾु महबूब कल्होड़ो, मेहरान TV न्यूज़, नौशहर फिरोज़।